नाज़रीन दौड़ वेझो तेज़ रफ़्तार ट्राला ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर जे नतीजे में औरत फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर राशिद लाशारी खान जी। राशिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दौड़ 60 मील रोड ते तेज़ रफ़्तार ट्रालर जो मोटरसाइकिल सां टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु औरत ऐं 2 ॼणा जेके आहिनि ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॻोठ चौधरी इनायत जा जेके रहवाकू दौड़ खां 60 मील तरफ़ वञी रहिया त ओचितो ट्रालर ड्राइवर जी कसरत सबबि मोटरसाइकिल सां ख़ौफ़नाक टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में 40 सालनि जी औरत आहे मरियम गुजर जेका आहे सॾे ते फौत थी वई आहे, जॾहिं त संसादे रिफ़त खातूं ऐं 12 सालनि जो जेको नींगर आहे रियाज़ अली ज़ख़्मी थी पिया आहिनि। मक़ामी माण्हुनि जेको आहे ज़ख़्मी जेका आहे ज़ख़्मियुनि खे ऐं जेका फौती औरत आहे उन्हनि खे दौड़ इस्पताल आंदो, जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद फराहम कई पई वञे। जॾहिं त इतला मिलण ते दौड़ पुलिस जेका आहे हादसे वारे हंधि पहुची जेको आहे ट्रालर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो आहे। जी राशिद, तव्हांजी महिरबानी।